अमीर हो जा त माणे भी अमीरी वाला कम करे तो बाजारन में माणे धिक्का न खाया अली जी धी जो चई छा जमाना जा ओरिजिनल जुमलो अली जी धी रस चई छिंदी करे जैसे जब न खियल वल हियल और उन रन जा पुट जेका मर्दन जू सवड़ियों ताड़ी दी सवड़ियों ताड़े ताड़े सवड़न में घिरी दी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। नाज़रीन तव्हां अयाज़ कुमी जी हरकत ॾिठी जो बदतरीन गुस्साखी थो करे ऐं जेॾी महिल हिननि खे FIR कटिजी वेंदी आहे जेॾी महिल एहतिजाज थींदो आहे हिननि ते ॾंडो हुकूमत जो ईंदो आहे त पोइ वरी फ़ौरन मुज़म्मती बयानु ॾींदा ऐं अची वेंदा मीडिया ते त असांजो मक़सदु इहो कोन हो असांजो मक़सदु ईअं कोन हो असांजो ईअं चवण जो मक़सदु फ़िलहाल माना त बहाना करे जान छॾाइण जी कोशिशि कंदा। ऐं तव्हां बयानु ॿुधो आहे हींअर मां जेको रखां में बयानु सख़्तु तरीन अल्फाज़ हुन सैयदना मुआविया रज़ियल्लाहु तआला अन्हु जी घरवारी जे बारे में एतिरे क़दुरु ग़लीज़ बकवास कई आहे ऐं जंहिंजो सज़ा खां अलावा को चारो ई कोन्हे। अहले सुन्नत जो इजमा इन ॻाल्हि ते त सैयदना अमीर मुआविया साहबी रसूल हो ऐं तमामु मुसलमान जो इजमा आहे साहबी रसूल हो ऐं साहबी रसूल जी गुस्साखी बदतरीन करे ऐं नऊज़ बिल्लाह उन ते इल्ज़ाम तराशियूं करे पोइ पंहिंजे पाण खे सुठो साबित करण जी कोशिशि पियो करे। हाणे हिननि खां पुछियो वञे त हाणे उहा हट धर्मी ऐं वाह वाह ऐं सुभान अल्लाह केॾां वियो उते सुभान अल्लाह हासिलु करण लाइ माशाअल्लाह हासिलु करण लाइ ऐं शोहरत जे लाइ बकवास कंदा आहिनि ऐं हर मुहर्रम में हिननि जी आदत रही आहे हर मुहर्रम में को न को ग़लति अल्फाज़ असांजो सॼो साल अल्हम्दुलिल्लाह सॼो साल अहले सुन्नत इबादत कनि था ऐं कॾहिं बि बेहुरमती कोन कंदा। उन्हनि जे लाइ अहले बैत अज़ीम हस्तियूं हुयूं ऐं असांजो ईमान आहे उन्हनि खे मञण खां सवाइ कंहिंजो ईमान आहे ई कोन्हे जेको अहले बैत सां बुग़्ज़ रखे उन्हनि जो हक़ीक़त में मोहम्मद अरबी सां बुग़्ज़ आहे तो अहले बैत सां असांजी मोहब्बत आहे सहाबा इकराम सां मोहब्बत आहे त इन दरवाज़े खे हमेशह लाइ बंदि कयो वञे। असांजो मुतालबो इहो आहे त इन खे जेका मुज़म्मत कई अथसि या मुज़म्मती बयानु ॾिनो अथसि ऐं ऐलान कयो अथसि उन खां बावजूदि हिन ते सज़ा हुजणु घुरिजे जीअं अॻिते को इहो हरकत या जुरत न करे सघे। वस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह। सहाबा इकराम जो एहतराम कयो ऐं असांजा उलमा किराम हर मज़हब जे मुक़द्दसात जे एहतराम जी असांजे सभिनी आलिमनि जी फ़तवा आहे। असां यज़ीद खे इब्तिदा आहिनि था त मुल्क जे अंदरि शर्म पसंद हिकिड़ो टोलो आहे जेको इंतिज़ामिया खे ब्लैकमेल करे थो। मां इंतिज़ामिया खे बि आगाह कयां चंद ब्लैकमेलरनि खे असां किथे बि सहाबा इकराम जो सभु एहतराम कयूं था।